Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Share. असांजे टॉपिक है न्यू वाई क्लास 4 जे साइंस में चैप्टर नंबर 8 साउंड। ठीक है, ओके। तो हाणे सब खां पहिरियों अचां साउंड आहे छा? साउंड आवाज़। हाँ, आवाज़ क्या है? फॉर्म ऑफ एनर्जी है। ठीक है, साउंड भी क्या है? फॉर्म ऑफ एनर्जी। तो ये जेको आहे प्रोड्यूस छा जे करे थींदो आहे? साउंड वाइब्रेशन। ठीक है, हाणे उहा वाइब्रेशन ज़ाहिर आहे कंहिं बि मटीरियल जेके थिंग्स आहिनि उन्हनि में ई थींदी। ठीकु आहे, पोइ जॾहिं बि कंहिं शइ में वाइब्रेशन पैदा थींदी त उन मां छा पैदा थींदो? साउंड। सो हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त कोई घिंट आहे, जॾहिं असां हुनखे धकु हणंदासीं त उन में जेके मालिक्यूल्स आहिनि उन्हनि में छा पैदा थींदी? वाइब्रेशन। ठीकु आहे, जंहिं हुननि में वाइब्रेशन पैदा थींदी उन मां हिकिड़ो साउंड निकिरंदो। जेकॾहिं आहिस्ते हणंदासीं त आहिस्ते वाइब्रेशन थींदी। ठीकु आहे, ऐं साउंड बि हल्को हूंदो। ऐं जेकॾहिं इलाही हुनखे माना ज़ोर सां धकु हणंदासीं त साउंड बि हुन मां इलाही वॾो निकिरंदो। ठीकु आहे, त सिंपल साउंड छा आहे? फॉर्म ऑफ एनर्जी आहे। ठीकु आहे, ऐं इहो प्रोड्यूस छा जे करे थींदो आहे? वाइब्रेशन जे करे। ऐं वाइब्रेशन उहे काई बि जेके असांजूं मैटर वारियूं शयूं आहिनि उन्हनि जे करे थी सघे, एयर बि थी सघे थी। ठीकु आहे, ऐं प्लस में असांजो जेको आहे सो सॉलिड जेके शयूं आहिनि। ठीकु आहे, हुननि जॾहिं वाइब्रेशन अथव साउंड। तो हाणे जेको साउंड आहे इनजी कोई जॉल वग़ैरह में एनर्जीअ जो त आहे यूनिट, पर हिनखे असां छा में यूनिट करणो आहे? हिनखे जेको मेजर करण लाइ डेसिबल्स। ठीकु आहे, तो हिनखे असां डेसिबल्स में मापींदा आहियूं साउंड खे। जो तव्हां जेकॾहिं मोबाइल हलाईंदा हूंदव त तव्हां हुन में ॾिसंदा हूंदव त माना हुननि जेके असां मटाईंदा आहियूं हुनजी फ्रीक्वेंसी वग़ैरह थोरो आवाज़ु सन्हो या थुल्हो करण लाइ त हुतां लिखियलु हूंदो आहे DB। ठीकु आहे, तो सिंपली डेसिबल हिनखे असां DB सां बि ज़ाहिर कंदा आहियूं। ऐं छा जो यूनिट आहे? साउंड जे मेजरमेंट करण जो। ओके, तो हाणे साउंड सिंपली फॉर्म ऑफ एनर्जी आहे जेको वाइब्रेशन जे करे पैदा थींदो आहे। इन जो यूनिट डेसिबल जंहिंखे DB सां असां ज़ाहिर कंदा आहियूं। ठीकु आहे, उन खां पोइ आहे त हाई एंड लो साउंड। ओके, तो हाणे जेको साउंड आहे उहो डिपेंड थो करे त हाई जेको आहे सो कॾहिं थींदो ऐं लो। सो इहे ॿ टाइप्स थी आहे। तो हाणे साउंड जेको जेतिरो आहे इहो डिपेंड कंदो आहे छा ते? फ्रीक्वेंसीअ ते। फ्रीक्वेंसी, तो फ्रीक्वेंसी छा हूंदी आहे? नंबर ऑफ वाइब्रेशन पर सेकेंड। माना असांखे ख़बर आहे त जेको साउंड आहे उनजी वेव्स उन में वेव जे सूरत में हलंदो आहे। ठीकु आहे, साउंड वेव्स हूंदी आहे, उहे जेका उन में ज़ाहिर वाइब्रेशन थी थिए। तो जेतिरी वाइब्रेशन वधीक ओतिरी फ्रीक्वेंसी छा हूंदी? वधीक। मिसाल तौरु हिकिड़ो साउंड अहिड़ो आहे जंहिंमें वाइब्रेशन जेका आहे असां चऊं त हुन में फ्रीक्वेंसी हुनजी 12, त मक़सदु हिकु सेकंड में हुतां 12 जेको आहे सो साउंड वेव जेके आहिनि क्रॉस थियूं कनि, जेके वाइब्रेशन क्रॉस थियूं कनि। ठीकु आहे, तो सिंपली फ्रीक्वेंसी छा आहे? हिनखे असां चवंदा आहियूं वाइब्रेशन। ठीकु आहे, या साइकिल्स पर सेकेंड बि चवंदा आहियूं। साइकिल जो मक़सदु आहे साउंड जूं जेके हुतां वेव्स हिकिड़े मिंट में गुज़री सेकेंड में गुज़री वियूं। ठीकु आहे, तो हाणे जेकॾहिं हाई साउंड त हुनजी फ्रीक्वेंसी छा हूंदी? तो फ्रीक्वेंसी जेकॾहिं हाई हूंदी त साउंड बि छा हूंदो? हाई हूंदो। जेकॾहिं फ्रीक्वेंसी लो आहे साउंड बि छा हूंदो? लो हूंदो। तो इहो सॼो हाई साउंड ऐं लो साउंड डिपेंड छा थो करे? फ्रीक्वेंसी ते। ऐं फ्रीक्वेंसी छा हूंदी आहे? नंबर ऑफ वाइब्रेशन या नंबर ऑफ साइकिल्स पर सेकेंड। तो उन हिकु सेकंड में जेके वाइब्रेशन जेके साइकिल्स साउंड जूं हुतां गुज़रनि थियूं कंहिं पर्टिकुलर एरिया कंहिं प्लेस तां, तो उनखे असां कोठींदासीं त इहा शइ हुनजी साउंड जी फ्रीक्वेंसी आहे। तो जेकॾहिं नंबर ऑफ फ्रीक्वेंसीज़ हाई आहे त साउंड बि छा हूंदो? हाई हूंदो। ऐं जेकॾहिं नंबर ऑफ फ्रीक्वेंसी घटि आहिनि त साउंड बि छा हूंदो? लो हूंदो। ठीकु आहे, उन खां पोइ आहे त साउंड जेको आहे हाणे हिनखे ट्रेवल कीअं कंदो आहे? ठीकु आहे, तो हाणे साउंड जेको आहे हुनखे ट्रेवल करण लाइ हिनखे छा खपे? कोई बि ट्रेवल लाइ साउंड खे कोई बि मीडियम खपे। ठीकु आहे, तो मीडियम में असांजो कोई बि सॉलिड बि थी सघे थो, या वाटर थी वियो, या लिक्विड चऊं। ठीकु आहे, या काई गैस या एयर थी सघे थी। तो ये स्टेट्स ऑफ मैटर आहिनि। ठीकु आहे, इहे जेको आहे सो हिननि खे साउंड खे ट्रेवल करण लाइ मीडियम कोई खपे जंहिंजे थ्रू उहो छा करे?
साउंड वेव्स जेके आहिनि ट्रेवल कंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त लाइट जेके आहिनि वेव्स उन्हनि खे माना मीडियम जी काई ज़रूरत न आहे, ठीकु आहे। जेतिरो स्पेस मां उहे जेतिरो स्पेस आहे या उतां लाइट जूं वेव्स छा इलाही फास्ट ट्रेवल कंदियूं आहिनि बनिस्बत जॾहिं एयर में ईंदियूं थोरी उनजी स्पीड घटि बि आहे, वाटर में ईंदियूं त उनजी अञा स्पीड लिक्विड में घटि बि, ऐं जॾहिं सॉलिड में ईंदियूं त उनजी इलाही स्पीड छा थी घटि थी। उनजे बनिस्बत वरी साउंड जो उतो आहे त जेकॾहिं साउंड सॉलिड काई शइ हूंदी त हिनजी स्पीड हुन में छा हूंदी मैक्सिमम हूंदी, ठीकु आहे। जेके वाटर आहे त हिन खां सॉलिड खां घटि, पर एयर जेका गैस आहे मिसाल तौरु एयर आहे हिन में छा हूंदी साउंड जी स्पीड मिनिमम, ठीकु आहे, घटि में घटि एयर में हूंदी। उन खां पोइ ॿिए नंबर ते लिक्विड में फास्टर ऐं सभिनी खां फास्टेस्ट या मैक्सिमम कहिड़े में हूंदी सॉलिड में हूंदी। हाणे हिन रीज़न इहो आहे त हिनखे कोई मीडियम खपे त सॉलिड में मीडियम में छा आहे त हुनजा जेके मॉलिक्यूल्स आहिनि उहे छा आहिनि पैक थियल आहिनि, ठीकु आहे, बिल्कुलु हिक ॿिए सां मिलियल आहिनि गुथियल आहिनि। पोइ हुन साउंड जी जेका वेव आहे हुनखे असां क्रॉस कंदे हुनखे माना जल्दी रस्तो मिलंदो थो वञे, ठीकु आहे, वाइब्रेशन हुन मां फास्ट थी क्रॉस करे। ऐं वाटर जा सॉलिड जे बनिस्बत छा आहिनि थोरा छिद्रा आहिनि, ठीकु आहे। हाणे हिन मां हिन मॉलिक्यूल ताईं पहुचण लाइ ज़ाहिर आहे हिनखे टाइम खपे, पर हिन मॉलिक्यूल खां हेसि ताईं तो इन में स्पीड छा थींदी सॉलिड जे बनिस्बत घटिजी वेंदी, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं वरी असां अचूं गैस ते त गैस जा मॉलिक्यूल त इलाही छिद्रा हूंदा आहिनि, तो असां ॾिसूं था जेकॾहिं हिन खां हेसि ताईं अचण में ज़ाहिर आहे साउंड जे वाइब्रेशन खे टाइम लॻंदो, ठीकु आहे। वरी हिन खां हिन जेको मॉलिक्यूल ताईं पहुचण में हिन खां माना जेको गैस जे मॉलिक्यूल ताईं पहुचण में वधीक टाइम लॻंदो, तो हिन में स्पीड छा हूंदी साउंड जी घटि में घटि। सॉलिड में वधि में वधि छा आहे छो त हुनजा मॉलिक्यूल बिल्कुलु पैक्ड आहिनि ऐं साउंड खे मीडियम खपे या तव्हां हू छा करे ट्रेवल करे, तो ही मीडियम सुठो माना घाटो मीडियम आहे, तव्हां फास्टेस्ट हूंदो, हिन में जेको फास्टर हूंदो ऐं हिन में छा हूंदो फास्ट चऊं असां या हिन में घटि हूंदो, ठीकु आहे। तो जेकॾहिं माना डिग्रीज़ जे कंपेरिज़न कयूं त फास्टेस्ट छा में हूंदो सॉलिड में, ठीकु आहे, या मिनिमम जेका स्पीड हो छा हूंदो गैस या एयर, छो त एयर छा आहे मिक्सचर ऑफ गैसेस ई आहे। ओके, तो हाणे जेका वैक्यूम आहे या जंहिंखे असां स्पेस कोटींदा आहियूं त हितां साउंड जेको आहे ट्रेवल न कंदो आहे, ठीकु आहे। तो इन मां स्पेस या वैक्यूम मां साउंड जेको आहे ट्रेवल न करे सघंदो आहे। छाजे करे न करे सघंदो आहे, जो ही छा आहे ख़ाली जॻह आहे, ठीकु आहे, हिते कोई बि मीडियम मौजूदु न आहे। साउंड खे ट्रेवल करण लाइ छा खपे मीडियम। स्पेस में बिल्कुलु ख़ाली आहे, उते न गैस आहे न उते ऑक्सीजन आहे न को कुझु बि आहे, ठीकु आहे, न उते कोई साउंड खे ट्रेवल करण लाइ ॿियो कोई जेको आहे सो सॉलिड जो मीडियम आहे, काई तार आहे या कुझु आहे, या चऊं असां त न वरी हुन में उते काई लिक्विड ई आहे स्पेस में, तो काई बि मीडियम न आहे, तंहिंजे करे साउंड हिते ट्रेवल स्पेस या वैक्यूम में न करे सघंदा। जंहिंजे करे असां चऊं था जेके सिज ते जेको धमाका था थियनि, छो त तव्हांखे ख़बर आहे सिज ते जेको आहे एनर्जी पैदा थिए उहा छाजे करे थी थिए फ्यूअन जे करे, ऐं फ्यूअन जेको आहे उहो एटमी जेका कुवत आहे उनखे असां कोठींदा आहियूं, ठीकु आहे। एटमी जेका कुवत आहे उनजे रिएक्शन जो ई हिकिड़ो टाइप आहे, हिकिड़ो हूंदो आहे फिशन। तो फिशन में असां एटम बम जेके ठाहिया आहिनि इहे फिशन जे थ्रू हूंदा आहिनि, जंहिंमें नंढिड़ो जेको आहे एटम छा थींदो आहे हिकिड़ो सुटी ऐं ॿ नंढा एटम ठाहींदो आहे, पोइ हुन मां गर्मी ख़ारिज थींदी आहे, हुन मां धमाको थींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त माना एटम बम जेको हुनजो ई अलाए केॾो धमाको आहे, ठीकु आहे। हाणे उनजे बनिस्बत फ्यूअन उन खां बि ताक़तवर आहे, त उनजा त हाणे वरी सिज में त वरी एतिरी हाइड्रोजन इहा आहे जो माना हुन में इलाही केॾी फ्यूअन हली रही आहे, एॾी सारी गर्मी थी असां वटि पहुचे, उते वॾा वॾा धमाका थींदा आहिनि, पर उहे असांखे त ॿुधण में नथा अचनि, छाजे करे इहो विच में स्पेस आहे। फ्यूअन में फिशन में छा थींदो आहे हिकिड़ो नंढिड़ो जेको एटम टुटंदो आहे ॿिनि नंढनि एटमनि में, ठीकु आहे, या न्यूक्लियाई में, ऐं फ्यूअन माना मिलणु पाण में ॻंढिजणु, उन में वरी छा थींदो आहे त जेके ॿ जेके आहिनि नंढा एटम मिली करे पाण में गॾिबा आहिनि ऐं हिकिड़ो वॾो एटम ठाहींदा आहिनि, ऐं उन्हनि मां पोइ वरी जॾहिं उहे पाण में गॾिबा आहिनि त उन्हनि मां जेको आहे सो गर्मी ख़ारिज थींदी आहे, ठीकु आहे। त उहो फ्यूअन रिएक्शन आहे जेको सिज ते थींदो आहे। तो हाणे उहे धमाका असांखे ॿुधण में इन करे नथा अचनि, छो त विच में कोई बि मीडियम न आहे जंहिंमां उहो साउंड ट्रेवल करे असां ताईं पहुचे। तो असां चवंदासीं वैक्यूम या स्पेस में साउंड ट्रेवल न कंदो आहे, ऐं बाक़ी जेके ही मीडियम आहिनि जेके बि मैटर जूं स्टेट आहिनि हिन में साउंड ट्रेवल कंदो आहे। फास्टेस्ट सॉलिड में हूंदो आहे वाटर ऐं गैस। हाणे जेकॾहिं एयर में ॾिसूं त एयर में 342 तक़रीबन मीटर पर सेकंड स्पीड आहे साउंड जी, ठीकु आहे। ऐं मैक्सिमम सॉलिड में जेकॾहिं आयरन में ॾिसूं असां त शायदि मूंखे ज़हन ते नथो अचे पर 1500 मां 1500 मीटर पर सेकंड आहे।
आयरन सॉलिड में, ठीकु आहे। तो जेतिरो मक़सदु आहे असां चवण त जेतिरो मीडियम जेको आहे सो घाटो हूंदो ओतिरी साउंड जी स्पीड छा हूंदी वधीक हूंदी, ठीकु आहे। बाक़ी जेका स्पेस आहे उते कोई बि मीडियम न आहे, उनजे करे उतां साउंड ट्रेवल न कंदो आहे। 1500 सॉलिड में ज़्यादा स्पीड है। जी ओके, उन खां पोइ आहे प्लीजेंट वाटर में सर कहिड़ी स्पीड आहे एंड अनप्लीजेंट प्लीजेंट एंड अनप्लीजेंट साउंड, ठीकु आहे। प्लीजेंट जो मक़सदु आहे वणंदड़ ऐं अण वणंदड़ आवाज़। पोइ हाणे जेको ज़ाहिर आहे वणंदड़ हूंदो आवाज़ त उहो माना अहिड़ी फ्रीक्वेंसी हूंदी जेका असांजे ऑडिबल हूंदी ऐं ॿुधण लाइक़ु हूंदी, ऐं उहा जेको आहे सो असांजे जिस्म में काई बि एबनॉर्मल जेको आहे सो पैदा न कंदी, ठीकु आहे। बाक़ी जेको अनप्लीजेंट साउंड आहे उनखे असां छा कोठींदा आहियूं ॿियो नॉइज़, ठीकु आहे। तव्हां जेकॾहिं प्लीजेंट में ॾिसूं बहरहाल असां जेकॾहिं ह्यूमन एयर खे ॾिसूं त उहो 20 खां 20,000 ठीकु आहे हर्ट्ज़ ताईं जेका फ्रीक्वेंसी आहे हुनखे ॿुधण जी अहलियत रखे थो। तो इन खां मथे या घटि वारा आवाज़ न ॿुधंदो आहे। तो हाणे नॉइज़ छा हूंदो आहे त जनरली जेको बि आवाज़ आहे जेकॾहिं इहो हिकु त अनप्लीजेंट हुजे ऐं ॿियो जेका असांजी नॉर्मल लाइफ आहे हुनखे डिस्टर्ब करे, तो डिस्टर्ब नॉर्मल लाइफ ऐं क्रिएट फिजिकल पेन, ठीकु आहे। जिस्म में मक़सदु बेचैनी दर्द पैदा करे ऐं असांजी नॉर्मल लाइफ जीअं स्लीपिंग आहे उनखे डिस्टर्ब करे, ऐं प्लस में जेको आहे सो उहो छा नॉइज़ आहे जेको हाणे हिनजी जेका लिमिट आहे उहा आहे 115 डेसिबल, ठीकु आहे। 115 डेसिबल जेका आहे इन खां वधीक जेको बि आवाज़ हूंदो उहो छा हूंदो नॉइज़ हूंदो, ठीकु आहे। तो उहो असांजे सिहत लाइ छा हूंदो नुक़सानकार हूंदो। बाक़ी इन खां घटि हाणे वरी ॿियो असां जेके इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि खे कंहिं बि एरिया खां परे हणंदा आहिनि, उन्हनि लाइ स्टैंडर्ड जेको आहे वो 75 dB आहे, त एतिरो तव्हां शोर पैदा करे सघनि थियूं इंडस्ट्री, ठीकु आहे। इन खां वधीक शोर पैदा न कनि, या वरी रिहायशी इलाइक़नि खां हिननि खे छा करे इंडस्ट्री जे इलाही परे हणो त जीअं हुनजो शोर घणो हुते न पहुचे, ठीकु आहे। तो ही आहिनि भई प्लीजेंट साउंड जेको माना नॉर्मल ऑडिबल आहे ऐं जेको असांजे जिस्म में काई जेको आहे सो एबनॉर्मलिटी पैदा नथो करे, त हुनखे असां प्लीजेंट कोठींदासीं। ऐं अनप्लीजेंट खे असां ॿियो छा था कोठियूं नॉइज़। ऐं नॉइज़ छा हूंदो आहे इहो साउंड ई हूंदो आहे जेको डिस्टर्ब कंदो आहे असांजी नॉर्मल लाइफ खे, ऐं प्लस में छा कंदो आहे क्रिएट कंदो आहे फिजिकल पेन। तो हाणे इहो जेको असां चयो त 115 dB खां जेके मथे साउंड हूंदो आहे हुनखे असां छा कंदासीं कंसीडर नॉइज़, ओके। बाक़ी हाणे हिन में कंडीशन अलॻि अलॻि थी सघनि थियूं। मिसाल तौर हाणे कॾहिं कॾहिं असांखे नॉइज़ वणंदो बि आहे, जीअं की महमद ख़ान जी शादी हूंदी न त पोइ जेकॾहिं असांजी माना डेग फुल आवाज़ में हलंदो कोई टेप रिकॉर्डर त बि चवंदासीं हिनजी आवाज़ घटि आहे, ठीकु आहे। हुनखे छा चवंदासीं वधायो अञा वधायो, अञा जेतिरो वधाईंदा ओतिरो घटि ई लॻंदो, ठीकु आहे। पछाड़ी हुन मां ड्रॉ न थींदो त वॾा कुकरा हणी बि लुड़ कंदासीं त जीअं असांखे मज़ो अचे। तो कॾहिं कॾहिं इहो शोर वरी वणंदो बि आहे। तो डिपेंड थो करे कंहिं बि सिचुएशन ते बि डिपेंड करे थो। बहरहाल नॉर्मली जेकॾहिं असां ॾिठो वञे सही साउंड आहे। जेकॾहिं असां हेल्दी आहियूं त असांखे शो जेको आहे सो इन लेवल जेतिरो जेको 115 आहे इहो बि कॾहिं कॾहिं सुठो लॻंदो आहे, पर जेकॾहिं कोई बीमार आहे त हुनखे 75 इलाही वॾो आहे, पर थोरो ई जेकॾहिं शोर हूंदो त बि हुनखे छा कंदो डिस्टर्ब कंदो। तो उन असांजी हेल्थ कंडीशन जेका आहे उहा या काई सिचुएशन जेका हुन ते बि डिपेंड करे थो। बहरहाल नॉर्मल लाइफ जी असां ॻाल्हि था कयूं त 115 dB जेको हिन खां मथे जेको बि उहो छा हूंदो नॉइज़ हूंदो, ठीकु आहे। ऐं इहो असांजी जेका हेल्थ आहे हुनखे छा कंदो नेगेटिव इफेक्ट विझंदो हुनते। 75 जेको घटि आहे इहो बि नॉइज़ न आहे न, हीअ असांजी माना इंडस्ट्री लाइ थियल त छो त इंडस्ट्री त पई हलंदी आहे, हाणे इलाही शोर हूंदो पई हलंदी त अञा घणो माना नुक़सानदार आहे। त हुन लाइ ई मुक़ररु थियल आहे त माना इंडस्ट्री जेको स्टैंडर्ड इंटरनेशनल स्टैंडर्ड लेवल रखियल आहे साउंड जी, त माना एतिरो शोर उहे करे सघनि था। इन खां वधीक कंदा त माना उहो जेको कानूनी तौरु सही न आहे ऐं असांजे हेल्थ लाइ बि नुक़सानकार आहे, ओके। उन खां पोइ आहे हाणे जेको नॉइज़ आहे इन जा सोर्सिस कहिड़ा कहिड़ा आहिनि। तो जेके असां नॉइज़ कयोसीं इन जा सोर्सिस हाणे ज़ाहिर आहे माना असांजे जेके बि हाउस होल्ड सोर्सिस आहिनि उन्हनि में जेके असांजूं आहिनि टीवी आहे, रेडियो आहे, ठीकु आहे।
तो हाउस होल्ड में छा छा अची थो वञे, जीअं टीवी थी वई, ठीकु आहे, रेडियो थी वियो या टेप रिकॉर्डर थी विया, या असांजी ॿियूं वॉशिंग मशीन, डिफरेंट टाइप जी मशीन, इहे जेके असां हलाईंदा आहियूं घर में, त इहे बि शइ आहिनि माना कंहिंखे डिस्टर्ब करे सघंदियूं, शोर करे सघंदियूं। ओके, हुन खां पोइ ॿिया सोशल इवेंट्स, सोशल इवेंट्स में असांजी ज़ाहिरा छा अची वेंदा आहिनि, जीअं शादियूं थी वयूं या मेला थी विया, ठीकु आहे, फेयर थी विया या पार्टीज़ वग़ैरह थी वयूं, इहे जेके आहिनि इन्हनि जे करे बि छा थींदो आहे, नॉइज़ पैदा थींदो आहे। ओके, हुन खां पोइ जेके ट्रांसपोर्टेशन आहे, ॿियो सोच आहे ट्रांसपोर्टेशन, जंहिंमें असांजी गाॾियूं या रेल गाॾियूं, जहाज़, इहे सभु अची विया, ठीकु आहे। तो जेके असांजे एयरपोर्ट वारा इलाइक़ा हूंदा आहिनि त उते माण्हू ज़ाहिरा माना जहाज़नि जे इलाही अॾे जे वेझो रहंदा आहिनि, त उते माना जहाज़ लहंदा आहिनि, चढ़ंदा आहिनि, त उते शोर हूंदो आहे। त इहे जेके आहिनि सोर्सिस छा आहिनि, नॉइज़ जा सोर्सिस आहिनि, जेके माना करे सघनि था असांजी जेका नॉर्मल लाइफ आहे उनखे डिस्टर्ब। त हाणे हिनखे घटाइण लाइ तरीक़ा थो ॿुधाए। हाणे हिन में त ज़ाहिर आहे हिकु त माना इंडस्ट्रीज़ जेके आहिनि उन्हनि खे छा कजे, माण्हू जेके रिहाइशी एरियाज़ आहिनि उनखां परे माण्हू रखे, ठीकु आहे। ऐं जेके व्हीकल्स आहिनि माना उहे जेके पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उहा घणी यूज़ करे, जीअं गाॾियूं घटि हुजनि, शोर बि घटि थिए, या हरू भरू हारून जेके आहिनि उन्हनि खे वॼाइण खां माण्हू छा करे, अवॉइड करे, ठीकु आहे। उन खां गॾु इंडस्ट्रीज़ वारा असां चयोसीं त इंडस्ट्रीज़ छा हुजनि, जेके कमर्शियल जेको रेज़िडेंशियल एरियाज़ आहिनि, रिहाइशी इलाइक़ा, उन्हनि खां छा हुजनि, परे हुजनि। ऐं हुन सां गॾु बाक़ी हाणे ॿियो आहिनि असांजा जेके स्कूल कॉलेजिस आहिनि, उहे बि जेके नॉइज़ वारा एरियाज़ आहिनि उनखां छा हुजनि, थोरो दूरि हुजनि, जीअं हुते ॿार बि आराम सां पढ़ी सघनि। इहे आहिनि डिफरेंट जेके शयूं आहिनि जेके असां करे ऐं जेको नॉइज़ आहे उनखां बची सघूं था, ठीकु आहे। त हाणे इहे त को एॾो टफ न आहिनि टेस्ट में बि साउंड वारी नॉइज़ वारी जेका लेवल आहे इहा ख़ासि करे यादि रखिजो, अची सघे थी।